अल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। यंसुरकुमुल्लाहु फला गालिब लकुम व यग़्ज़ुरकुम फमन ज़ल्लज़ी यंसुरकुम मिन बअदिही व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुमिनून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र मा काना अल्लाहु लियुअज़्ज़िबहुम व अन्त फ़ीहिम व मा काना अल्लाहु मुअज़्ज़िबहुम व हुम यस्तग़फ़िरून। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहान फ़उलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व काना अल्लाहु गफ़ूरर रहीमा। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र कैफ़ तकफ़ुरून बिल्लाहि व कुन्तुम अमवातन फ़अहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजऊन। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलात अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मुसलमान भाइयों और बुजुर्गों, असां एक अजीम मकसद के लाए जन से आए। खुदा रा आवाज के नुमाश न समझो, दिल के तवज्जो से कुरान बुधाऊं, अमल की नीयत से बुधाऊं, काई खबर ना है खुदा न ख्वाता मता कंजी रात आखिरी। सब बुध अमीर गरीब हुक्मरान रियाया मौत सब नहीं थी। ये वो प्रोग्राम है, हदीस कुदसी है। एक हदीस हुआ है जो फरमान हो जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो बयान करे कोई साहब जे काला अबू हुरैरा काला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही फरमाए। हदीस कुदसी हुआ है काला नबी काला अल्लाह तआला फरमाए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो अल्लाह ताला फरमाए। समझो था बच्चों, समझो था पान मुझे रब फरमाए
क्या फरमायो साईं रब साईं मन शाअल कुरान अन ज़िक्री व मसालती आतैतु माउती असाइली मन शाअल कुरान अन ज़िक्री व मसालती आतैतु माउती असाइलीन औ कमा काल अल्लाह ताला फरमायो तो अल्लाह ताला फरमायो जेको रुधल आहे कुरान में पढ़े थो पढ़ाए थो ॿुधे थो या ॿुधाए थो या मुसलमान जेके कुरान ॿुधण ॿुधाइण अचनि था उन्हनि जे इंतज़ाम में लॻो पियो ज़रूरत वारियूं शयूं उन्हनि खे मुहैया थो करे इहे सभई रुधल बाक़ी जेके परे बीठा आहिनि नथा ॿुधनि कचहरियुनि में या कंहिं ॿियनि ॻाल्हियुनि में उहे रुधल न आहिनि रुधल आहे कुरान में पर एतिरो जो दुआ जो टाइम भी न मिले ॿिया दुआऊं घुरनि था वेठा अल्लाह ताला फरमायो आतैतु माउती असाइलीन दुआउनि घुरण वारनि खां बग़ैर घुरण जे मां कुरान वारे रुधल खे घणो केॾी वॾी ॻाल्हि कुरान उहो किताब आहे समझूं सर मां तव्हांजे आरो ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि कुरान पाक जी रोशनी में त जन्नत में केरु वेंदा जहन्नम में केरु वेंदा इहो मक़सदु तव्हांखे ॿुधाइणो आहे दुआ आहे अल्लाह ताला असां तव्हांखे जन्नत वारे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अल्लाह सभिनी असां मुसलमान खे जहन्नम खां बचाए मुंहिंजा अज़ीज़ दोस्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सुबह जी नमाज था पढ़ाए सुबह मगरिब इशा इन नमाज़ुनि में क़िरात जहर पढ़ कबिया यानी आवाज़ पाण पढ़ाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ नबियन जो चीफ सरदार इमाम मोहम्मद रसूलुल्लाह जंहिंजी तिलावत हले पई वो कलामुल्लाह पोयां जमात हिज़्बुल्लाह केरा साईं कुरान फरमातो लाइक हिज़्बुल्लाह नबी पाक समझा साहब कुरान तो चवे अल्लाह जी फौज पोयां बीठी आ सुबह जी नमाज में तिलावत हले थी न वाज न दर्स वही आयो कुल ओही इलैया न हुस्तमा नफर मिनल जिन वही आयो मुंहिंजा नबी जिन जी जमात मोहम्मद तुझो कुरान था ॿुधा जिन्हनि जो टोलो तुझो कुरान था ॿुधा जिन आया उहे जिन मुसलमान भी नहा सभई ॿुधो जिन मुसलमान न हुया गैर मुस्लिम नमाज हले पई तिलावत नमाज ये कुरान तो उन्हनि जो बयान कंदे अल्लाह फरमाए थो फलम्मा हज़रू क़ालू अनसितू जीअं जो उन जाइ ते आया जाते नबी सल्लल्लाहु कुरान पिया पढ़ाइनि नमाज में पढ़ण पिया पहुचंदा विया गैर मुस्लिम जिन कननि ते जो कुरान जो आवाज़ पिया कुरान थो चवे हिक ॿिए खे चवण लॻा अनसितू चुप कयो कुरान थो पढ़जे गैर मुस्लिम फलम्मा हज़रू क़ालू अनसितू जे जो नहीं जाए दे आया कुरान जो आवाज कनते पन मुसलमानो गैर मुस्लिम जिन एक बे के ता चुप कयो कुरान तो पढ़े अरे अरे मुसलमान वटा दबना है मुसलमान कुरान जो दबना तो करे फामा तो ता चुप कयो कुरान तो पढ़े अदब करे बुधन ता चुप करे कुरान चवन छापो चवन चवंदा इन्ना समेना कुरानन अजबा
जो कुरान आज को असां ॿुधो आहे अजीब आहे कुरान वाह जो कुरान आज को असां ॿुधो आहे अजीब आहे चवनि यदी इल रुशदे सिधो रस्तो थो ॾसे कुरान जन्नत वारो रस्तो थो ॾसे कुरान उते ही न तर्जुमो न वाइद ॿुधो नमाज में ॿुधंदे उते जान था मुंहिंजो वाइद सभु मोहम्मदी बणिजी वियो खुशामद कंहिंजी न कयो खुशामद जे ख़ातिर कम कंदो अल्लाह फरमातो मस मिलावट न कयो दसिया दलील पुछो उलमा खे मां वाइद करण जे लिहाज़ सां मुखातिब न आहियां मां उलमा खे पंहिंजो सबक़ थो ॿुधायां जेके भी आलिम बैठा आहिनि मखों भला आहिनि तव्हां बि मखों भला हो ख़ुदा जो कसम मां तव्हां सभिनी खे पाण खां भला तव्हांजो मां गुनाह ॾिठो टे माण्हू हूंदा क़यामत में ॿुधिजो मतां उते जो ख़बर न पई सखी नमाज़ी शहीद सखी के घुराईंदो छा कई जैसे मां ज़कात न सदक़ात रात माल विराईंदो सदको गरीबन के ज़कात फर्ज़ भी अदा कंदो जवाब मिलंदो कूड़ थो साईं तो ॾिसे पियो मां न कयो आहे तो कयो पर नियत तुंहिंजी आई त माण्हू वाह वाह कर जागो था समझो सभई न समझंदो तव्हांजी मर्ज़ी क़िस्मत बाप खे चओ जेको सम्झे न त मां छा कयां तो जेको कए पियो ॾे पियो माल पर माण्हू जे वाह जे लाइ मुंहिंजे लाइ न कई मिलावट कई तंहिंजे करे मां वटि कुझु क़बूल कोन अथई कूड़ो हल जहन ईंदो नमाज़ी छा कई साईं फर्ज़ पढ़े में चाश्त पढ़े में तहज्जुद इशराक कवाबी जवाब में तू भी कूड़ो आहे साईं तूं शाहिदा ॾिसे पियो मूंखे मां न पढ़ियो आहे पढ़े पर नियत इहा आहे त माण्हू ॾिसनि त चवणु वाह जो नमाज़ी वाह जो नेका पुत्र मुझे ते उठवे न कर मन तो मन खराब न कयो कम मसलो मुझो देन नमाज़ी के जवाब मिलंदो कूड़ो छो तो इन लाइ पढ़ंदे नियत या हो त माण्हू वाह वाह आवाज ॾाढी नमाज़ मुंहिंजे लाइ कोन थी माण्हुनि जे लाइ कई उहे माण्हू हुन खां वञी ॿ टे हलंदा आहिनि हता के शहीद बि ईंदो तो छा कयो वॾो मसलो आहे ख़ुदा करे तव्हां सम्झो मां अलाह करे सम्झाए सघां छा कई चइसि मां जान कुर्बान करे आयुमि विढ़ी विढ़ी अलाह बाबा कूड़ थो हले कद त कूड़ो साईं मां न विढ़ी आयुमि विढ़े पर जमल विढ़े पियो नियत इहा हुई त माण्हू चवनि त वाह जो दिलेर आहे ॾाढो विढ़े थो मां वटि कुझु कोन्हे हल जान न तॾहिं वमन थो क़ुर पाक में ला तत्रुद الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه ما لك من حسابهم من شيء وما من حسابك عليهم من شيء فتطردهم فتكون من الظالمين فرميتا دے فرماتا واصبر نفسك مع الذين يدعون ربهم بالغداة والعشي يريدون وجهه فرميتا دے فرماتا هو الذي ارسل رسوله بالهدى ودين الحق ليظهره على الدين كله وكفى بالله شهيدا محمد رسول الله والذين معه أشداء على الكفار رحماء بينهم تراهم ركعا سجدا يبتغون فضلا من الله ورضوانا मकसद खुलास हुआ मुझा नबी तुझा साहबा जेको कमन कर पिया उन में नियत या हुन त अल्लाह राज़ी थे हर कम में साहबा जी नियत या हुई अल्लाह राज़ी थे ओ मुझा नबी मुझी रज़ा जा तालिब आहिनि इनखे कुझु न तो रज़ा जा तालिब आहिनि फरमाई तू बि उन्हनि सां वञी वेह जेके मूंखे था सुबुह शाम छॾनि मक़सद छॾण में इहो अथनि माल बाग सिद्दीक़ सरफराना अल्लाह राज़ी थे क़ुर में अल्लाह फरमाए तू मन दिलनि खे दुरुसाए नबी
मुंहिंजा तोसां गॾु त बि मुंहिंजी रज़ा ख़ातिर हाणे सम्झो ॻाल्हि क़ुरान थो चए क़ुरान सां कहिड़ा वेंदा बाहि में कहिड़ा वेंदा जन्नत में फरमातो वसी कल्लज़ीन कफ़रू इला जहन्नम ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबुहा फक़ाल लहुम खज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यतलूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा क़ालू बला वलाकिन हक़्क़त कलिमतुल अज़ाबि अलल काफ़िरीन अर्रसिलु क़ील उदख़ुलू अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़ीहा फबिअस मस्वल मुतकब्बिरीन। ओ मुसलमानों कुरान में तो कुरान में तो क्या मजनी टोला है क्या मत खुदा जो खौफ कयो यार खुदा जो खौफ अम्मा शार कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत अल्लाह जा रसूल क़यामत जो अहवाल बुधायो साईं क़यामत कीअं थींदी बुधो क़यामत जो बयान बस ये समझो माखे न वडो मौलवी समझो न नंढो न बुजुर्ग हेरे ओ जे मंगना शादी के में जो जापो जणींदो आहे गलायो माखे दीन जो मंगना समझो जापो जणायो वहां अचो तैयारी कयो मता रात आखिरी अम्मा शाल क्यों से क़यामत जो अहवाल बुधायो फरमाया आशा क़यामत में मानू ईअं थींदा जीअं ॿार मां जे पेट मां उघाड़ो ॼमंदो आहे सभु उघाड़ो मर्द भी उघाड़ा औरतूं रूह ज़मीन जी मखलूक अम्मा शाल क्यों रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं सभई उघाड़ा हूंदा मर्द भी हूंदा औरतूं भी हूंदियूं यनज़ुर बाज़ुहुम इला बाज़ साईं हिक ॿिए नज़र पवंदनि हिक ॿिए खे ॾिसंदा इहो जान कीअं मंदर हूंदो मुसलमान भाइरो मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आशा वॾी अहिड़ो हूंदो कंहिंखे इहा ख़बर न हूंदी त मुंहिंजे पासे में केरु बीठो अहिड़ो ॾुखियो ॾींहुं फमतुइज़ समाउल फतरत वज़ल कवाकिबुल तसरत वज़ल बिहार फुज्जिरत वज़ल क़ुबूर बुसिरत अलमत नफ्सुम मा क़द्दमत व अख़रत। खुदा जो कसम खणी चवां थो न ता सभिनी खे मां भलो सम्झां थो मांखे पंहिंजो फ़िक्र आहे जॾहिं क़यामत यादि ईंदी आहे दिलि चवंदी आहे अलाह मांखे पैदा न करे हा त भलो मां कीअं कयां बिली ॾाढो ॾुखियो इज़ा समाउल फतरत ॿुधाइनि मुंहिंजा नबी क़यामत क़ाइम थींदी आसमान फाटी पवंदो ورفمت وهو العزيز الغفور الذي خلق سبع سماوات طباقا ما ترى في خلق الرحمن من تفاوت فرج البصر هل ترى من فطور ثم ارج البصر كرتين ينقلب اليك البصر خاسئا وهو حسير मुझे आसमान के ॾिसो एक अरबी हर टियों दफ़ो ॾिसो जाके अरबा सजरों गुज़री वयूं टे दफ़ा ॾिसंदो न त थकिजी सलील वापसि ईंदी तव्हां वटि आसमान में ऐब नज़र न ईंदो अड़े अरबा सजरूं गुज़री वयूं न किथां झोली न कयईं किथां टुकड़ो बि न आहे किथां साईं रुगन या सफ़ाई जी ज़रूरत बि न आयसि झोली बि न कयईं एॾो मज़बूत आहे क़ुर चए थो पर इज़त समाउल फतरत क़यामत थींदी क़ुर चए थो नबी ॿुधा उम्मत खे आसमान फाटी वज़ल कवाकिबुल तसरत सितारा भी खत्म वज़ल बिहार केॾो मजमो आहे यार खुदा जो कसम आहे ते अल्लाह जा साले बाना में वेठा आहिनि मां त नालायक आहियां सभु नियत इहा कयो अल्लाह
नंढा वड्डा अचन ॾाइण वारा सगीर असां वठी मेड़ थी आया आहियूं असांखे जनम खां बचा मेड़ थी आया आहियूं असां धरणो वेठा आहियूं तुंहिंजे दर ते असां काॾे वञूं थी विया आहिनि गुनाह थी वञूं ग़लतियूं माफ़ी ॾे असांखे तुंहिंजाऊं जहिड़ा बि आहियूं कलमो पढ़ियो आहे अलाह असां तुंहिंजे नबी ते तो ते असांखे काफ़िरनि खां तानो न ॼाणाइजां त तव्हांजो कलमो काॾे वियो तव्हां हेॾे काॾे था हलो अल्लाह अल्लाह मां नालायक ते नज़र न कर मूंखे त घुरण बि नथो अचे न मां में को आलियत आहे इस्म आज़म जे मुआबे असांखे जनम खां बचा असां कमज़ोर आहियूं सभिनी मुसलमान खे बचा वज़न बिहारो फुजरत पानी निकरंदो जीअं समुंड उथरी पवंदो आहे वज़न क़बूर बोसेरत फरमाए थो क़ुर निकिरंदा मुर्दा बि कब्र खां ॿाहिरि छा पिया चवनि माण्हू क़ुर थो फरमाए बकानू यक़ूलून अइज़ा मितना कुन्ना तुराबन वइज़ामन अइन्ना लमबऊसून अवाबाउनल अव्वलून कुल इन्नल अव्वलीन वल आखिरीन लमजमून इला मीक़ाति यौमिन मालूम सुम्मा इन्नकुम है खुदा जो कसम शर्म थो अल्लाह न करे खुदा न ख्वास्ता मूंखे इहो फिक्र आहे खुदा न ख्वास्ता मतां कुतां जमातनि मां उथी क़यामत में चवे तुंहिंजो वाद ॿुधी असां सुधरियासीं तूं काॾे थो वञे तुंहिंजो वाद ॿुधी असां सुधरी वियासीं तू न कहा अल्लाह अल्लाह छा कयां मां नालायक आहियां मां ते रहम कर सभिनी ते रहम कर खुदा जो कसम मां पाण खे हिन जाइ ते वेही आवाज़ जो मुस्तक नथो सम्झां बाक़ी रब जी नेमत जो खुदा मूंखे मां पाण मुस्तक न वज़न क़बूर रब्बो सिरात मुर्दा निकिरंदा कब्र खां ॿाहिरि ओ छा पिया चवनि मुनकिर बकानू यक़ूलून अइज़ा मितना कुन्ना तुराबन वइज़ामन अइन्ना लमबऊसून चवनि पिया मरी मिटी हॾा थींदासीं वॾा मरी विया थधियूं गुज़री वञनि काॾो उथंदा केरु उथाईंदो मिटी हॾा थींदासीं अला बाबा नबी जवाब ॾियनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल इन्नल अव्वलीन वल आखिरीन लमजमून इला मीक़ाति यौमिन मालूम चवनि तव्हांजा पहिरियां पोयां नंढा वॾा पिढ़नि ॾाढा सभई उथंदा जॾहिं वक़्तु ईंदो क़यामत जो फरमाए थो क़ुर पाक में फरमाए थो वइज़ल क़बूर बुअ्सिरत अचो तयारी कयूं तमामु ॾुखियो ॾींहुं आहे क़यामत जो निकिरंदा मुर्दा क़ब्र खां ॿाहिरि छा थो चवे क़ुर फरमाए थो वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदाथि इला रब्बिहिम यंसिलून क़ालू या वैलना वैलना मन बअसना मिन मरक़दिना हाज़ा मा वअदर रहमान व सदक़ल मुरसलून इन कानत इल्ला सयहतन वाहिदा फ़इज़ा हुम जमीउन लदैना मुहज़रून सूर फूको वेंदो क़ुर चतो न करंदा मुर्दा क़ब्र खां ॿाहिरि इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा वअख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा वक़ालल इंसानु मा लहा हिकमंदी ज़मीन क़यामत जे ॼाणे क़ुर थो चवे जेके अंदरि शयूं हूंदियूं ॿाहिरि उछलाईंदी ज़मीन इंसान चवंदो आहे ज़मीन खे छा थी वियो आहे कंपे थी पई ज़मीन सभई शयूं वञनि थी ॿाहिरि उछलाईंदी ज़मीन फरमाए उथ निकिरंदा क़ब्र खां ॿाहिरि हेॾे अल्लाह जी अदालत ॾे हलंदे मुंहिंजा साईं क़ुर थो चवंदा काल या वैलना वैल असां सां वैल वैल असां सां वैल मंबासना में मरक़दिना अल्लाह अल्लाह पंहिंजे क़ुर ते असांखे यकीन जी तौफ़ीक़ ॾे कालू या वैलना वैल असां सां वैल मंबासना में मरक़दिना वैल असांखे कहिं साल
कबन समन वांडा ककण सारे वैल वैल कंदा इंदा जवाब हाना मा वादर रहमान व सदकल मुरसलून हे थव रहमान जो वादो जो दुनिया में ताके बुधायो क़यामत दी वो नहीं अची गयो हाने बुधो कुरान फबस वसी कल्लदीन गफरू इला जहन्नम जुमरा हत्ता इज़ा जाऊहा फतिहत अबवाबुहा फकाल लहुम खज़नतुहा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यतलूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा जत्था जत्था टोलन दा टोला रब जे आतन जानकारी कुरान थदे हुक्म दिंदो हलो जहन्नम दे हलो मादल्ला हलो जहन्नम दे हलो हलो जहन्नम दे हलो हला एविंदा जहन्नम दे कुरान थदे कुरान हत्ता इज़ा जाऊहा फतिहत अबवाबुहा फरमाइन जनी जहन्नम जे दर ते इंदा कुरान थदे जहन्नम दा दर खुली वेंदा छाए जहन्नम फत्तकुन्नार अल्लती वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन दुजोनी बाह का कुरान तो तवे जो बल मानू है पत्थर हुंदा वरी बाबा तो दुजोनी जाने का केड़ो ने वत्तकू यौमा ला तजज़ी नफ्सन अन नफ्सिन शय्या वला युक़बल मिनहा शफ़ाअत वला युख़ज़ मिनहा अदलु वला हुम युनसरून द्रजो ने जाने का कुरान फरमा थो कोई जनी कम कंजे नहीं दो शफात भी कबूल न थी कुरान थो दवे मंजल लदी यशफउ इल्ला बिइज़्नि अल्लाह जी इजाजत का सवा कोई शफात न कंदो वरी भी जाते फरमा थो ला यतकल्लमून इल्ला मन अदिल लहु रहमान व क़ाल सवाबा केड़ी भी भली गाल कण को चाहे न गालाई तो दे रहमान न इजाजत मिले हाने फरमा तो कुरान पाक में पचदा जहन्नम दा दर खुली वेंदा अंदर बीठा हुंदा मलाइक खजानची अगते जे सवाल कंदन बुधो कुरान तो केड़ा सवाल अचो तैयारी कर जके सवाल थींदा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम यतलूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा त्रेसवा चाला जबन तवन दुनिया में कौन आया ताके कुरान पढ़ी कौन बुधायो अब था पूछा थी तवट आया के ना जाओ आया तो पैत बुधायो नावत बुधायो किसा कहानी अलमियात था खयो वनो मुझे सोदो फिर न कयो वनो अलमियात कुम रुसुलुम मिनकुम यतलूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा चाला जबन तवट आया कनन ताके रब जे कुरान जो आज तो पढ़ी बुधायो कनन टी गाल व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा ताके अजो के लिए का कान न रह जायो क्या मत जो बयान कहने बुधायो या साता है कि बेके तो को रस्ते एड़े सा मानू अची उन रस्ते तान सम हालात पेश तने रादी फुरबुर जा मिसाल अब हर को या तो कोई खबर न हुई चाइनी रस्ते सा की है अब वाला तो खबर नहीं ये तो खराब तो कहे बुधा या सवाल थींदा अलम यातिकुम रुसुलुम मिनकुम छाता वट अल्लाह जबाना कौन आया यतलूना अलैकुम आयाति रब्बिकुम रब जे कुरान जो आज तो पढ़ी तवके कहन बुधायो व युनज़िरूनकुम लिक़ा यौमिकुम हाज़ा अजो के दी खा तवके कहन रे जायो हाने ते कुरान छो थे कबूलदार थींदा ए छाता कालू बला है कूड़ जित गाली कोने कालू बला हा सही आया कुरान भी बुधायो असा के अची समझायो पो ता तकबर में हो मुझे कुरान जे हुक्मन जी परवाह न के
कील दुखुलू अबवाब जहन्नम खालिदीन फीहा फबिसा मसवल मुतकब्बिरीन। ता तकबर में अची वियो मुझे हुकुम जी थी परवाह है तुंडी न कयो मुझे हुकुम जी परवाह न कयो या बुरी जा जहन्नम जी तहां जे लाया जो मुझे हुकुम का इनकार करे बीठो। अब वकुलना लिल मलाइकति इसजुदू लिआदम फसजदू इल्ला इब्लीस अब वस्तकबर व कान मिनल काफिरीन। फिर यार अल्लाह फरमाओ मलाइको आदम जे सजदो कयो माने ने सबने सजदो कयो शैतान ने इनकार किया दागो था शैतान इनकार कयो अब इनकार वक्त तकबर कयो तकबर केड़ो अल्लाह फरमाओ मना का कांजल मां तो हुक्म कयो आदम जे सजदो कर चल गो अन खैरुम मिनहु मां भलो आइन का सजदो छो कया तकबर कई पान के भलो समझई फला जो ना पान के भलो न समझ खिल तड़ी जड़ी खट्टे मंदर रहूं पे भलो बाय पांजो बेखे घट न जान तकबर कयो शैतान इनकार कई मां सजदो न कदमान बा भलो आ अरे एकड़े सजदे एकड़े हुक्म के न मंजे लाए शैतान लांती थी वो काफिर थी वो रब जी दरबार खाने करी वो ओहे बुधो जके रब जा सजदा न था कयो कड़ी क़यामत में तहां जी हालत केड़ी हालत हो परवाह ही कोन कुछ फरमा तो कुरान हुक्म थे तो तकबर में होयो ताके कुरान बुधायो तवा परवाह न कई या बुरी जा जहन्नम जी तकबर वारन दे लाया ताके कुरान बुधायो दिल अखन ते कन्ना ते अथन ते हलो जहन्नम हाने बुधो कुरान पढ़ा कुरान गाला न सा फरमा तो कुरान वला तरा इज़ल मुजरिमून नाकिसू रूसहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फरजना नअमल सालिहन इन्ना मूक़िनून। कुरान तो अदीज़ भारो मुसलमानो क़यामत जे जारे हिकड़ा माण्हू हूंदा मुजरिम क़िस्म जा उन्हनि जा कंधा अखियूं हेठि हूंदा मथे मुंहुं करे रबड़े ॾिसी न सघंदा उते कुरान तो रड़ियूं कंदा रहियूं ॿुधो कुरान चवंदा रब्बना अबसरना व समिअना फरजना नअमल सालिहा इन्ना मूक़िनून। चवंदा वो असांजा रब असां ॾिठो तो तुंहिंजो अलाह अखियुनि सां अब छा आहे भले अथनि अखियुनि ते छोड़ अब भले अथनि छा आहे मूंखे मुंहिंजो कुझु सब्जिया ख़राब थी वई हा हा बस मां ख़त्म थो खाइण ॻाल्हि क़ुरान चए थो अखियुनि सां ॾिसंदा बाद चवंदा रब ॾिठोसीं तुंहिंजो अलाह हिकु दफ़ो वापसि मोटा पोते दुनिया जी जान वरी सट थी दो इतना वापस या माशरल जिन्न वल इंस बस एकड़ी आयत भी पढ़ी ताकि बुधायो जन्नत में केर विदा को वरी या दफा दुआ थो फरमा तो कुरान पाक में अल्लाह पाक है तो ना वापस मोटा है मोहलत दे अठ डिठो से तो जो आप अखिन सा सो मुसलमानों सट थी दो या माशरल जिन्न वल इंस अलमियातिकुम रुसुलुम मिनकुम यकुसूना अलैकुम आयाति रब्बिकुम व युनज़िरूनकुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा कालू शहिदना अला अनफुसिना व गर्रतहुमुल हयातुद दुनिया। ये तो वापस मोटा कुरान चए थो सॾ सीधो ओ जिन इंसान जो जमातूं छा तव्हां वटि दुनिया में कोई न आहे तव्हांखे कुरान कंहिं न ॿुधायो अॼो की निगाह कंहिं न नज़ारियो कालू शहिदना अला अनफुसिना व गर्रतहुमुल हयातुद दुनिया चवंदा साईं आया हा कुरान में ॿुधायूं अॼो कंहिं खां ॾेरारियूं दुनिया जी हयाती धोखे में
हाने मोटा फज़ूक़ू बिमा नसीतुम लिक़ाअ यौमिकुम हाज़ा चखो जन्नत जो अज़ाब तां जो करी विसारियो कुरान जे तो रब तो मां भी तां के विसारियो हाने जन्नत में केर ना पति आयत पढ़ी तो वगैरह दसा फरमा तो वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतल अन्हार बस समझो मुझे गाल कुरान दसे तो जन्नत में केर होगा जेके नबी आया सबने अपने उम्मतों में कुरान तो दे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुहाजिर अंसार पहलो नंबर खनी मुहाजिर अंसार कुरान कुरान छडन बाके मां सुबह ताईं जे कुरान को बाहर वना त कन को वठी लाए मगर कुरान के ना वजण ही न थो मते एडी रब जी रहमत रब जो कसम लायक न पर ना जी रहमत फरमाए सवाल के नबी जे के आया उनमें पर मोहम्मद करीम जे साहबा में भी मुहाजिर अंसार नंबर खणी गया अगते पढ़ो वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार मुहाजिर अंसार सबकत करे आगराई करे आबादी खणी विया अगते फरमा तो वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान अबा क़यामत जो बयान बुधाए मां हाने बुधायूं ता के ये लफ्ज़ थोरन मिनटन में त हाने अज़ाब को बची जन्नत में केर विया दसो ना मुहाजिर अंसार पहले नंबर ते आया हां मुहाजिर जवान के जन हिजरत के मक्के का मदीने जवाब अंसार वे जेके मदीने में उनन जी वयात मदद कयो उन वे अंसार हाने सब बुधायो अबू बकर सिद्दीक हिजरत में आहे कने कोने तो बाकी झेड़ो था लानत कर तारीख ते असा जे मजहब जो दारोमदार तारीख ते ना है खुदा जे कुरान ते नबी जे फरमान कुरान पढ़ बधो बता निडरो जो पाकिस्तान में मौलवी गोले वठी अचन हर फाके वाला सियासतदान लीडर भी अचन माउलमा देवबंद जो नंढे मिनन तो तालिब हां जेके तोड़ा मुल्ला छो बिठा है मोटन में जागो था वन्या काडे बा हेडो इजराइल वांगुर मथू बिठा मुल्ला छो बिठा अरे मायू भी है न मुल्ला न भी नहीं मायू बैठो न कुछ ना बाकी मुल्ला बैठो न खीर में मक्ख गिरी पई खीर में मक्ख गिरे वो भी खाई वेंदो पर मुल्ला छो बिठो साईं एक मिनट में हां वक्त ना है ना तो के मन तीली धार करे जा हम तो वक्त ना भगवान धार करे जाए वो भी अचन सब साथी लीडर भी अचन मौलवी भी हर फरके दा वठी तो हिन कुरान में साबित कर हक पाजो ता सा जो मजहब है सा जी क्या धक्का बियो गलत है तब मावना जा बूट पलज भी क्या लाख रुपया इनाम भी सब्र कर अब चलो नारी चलो ताना बच कर क़यामत इंदी मौत थी दो अल्लाह दे हरण असा सबनी जा खैर को आमन्ना बे खुदी चवंता वाह जो कुरान असा जो को बुधवा से थोड़े से असा ईमान आदो से अल्लाह दे कलामुल्लाह ते रसूलुल्लाह सब्द से ईमाना दो से कलमो पढ़ी मुसलमान थी बेराया और ये सवन सालन जा अब्बा वड्डा जा मजहब यानी अब्बन डालन जा मजहब वो कुफ्र वाला कुल्फ कुरान 5 मिनट में पढ़ी क्या ना कलमो पढ़ी मुसलमान थी बेरा सोचो असा काने था वणो कुरान तो फरमाए कलमो पढ़ी तो आमन्ना बे ईमान दो से अल्लाह दे कलामुल्लाह ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पोछा था चन कुरान तो चवे कुरान चनता वलन शुरक बिरब्बिना अहदा असा के कुरान तौहीद जो सबक पढ़ायो हा असा पंहिंजे रब सां अॼु खां बाद का हिकिड़े खे भी शरीक न कंदासीं नमाज में कुरान ॿुधो हेतिरो नंढे फ़र्क़ु आयो मज़हब बदिलाए बीह रहिया तौहीद खां शिरक खां बेदारी बरात जो ऐलान था कनि वलन शुरक बिरब्बिना अहदा असां पंहिंजे रब सां कंहिं हिकिड़े खे शरीक न कंदासीं असांखे क़ुरान तौहीद जो सबक ॿुधायो आहे असांजो रब वहदहु ला शरीक आहे वञनि था वापसि क़ौम ॾे हाणे पोइते जो वञनि छा था चवनि कुरान तो ते वञनि था चवनि था या क़ौमना अजीबो दाई अल्लाह कौम के सॾे चढ़ंदा ओ असांजी कौम अचो तव्हां भी इस्लाम जी दावत क़बूल कयो असां भी कलमो पढ़ो अचो तव्हां भी इस्लाम जी दावत क़बूल कंदे कलमो पढ़ो केतिरा कम कया हुननि तड़ी फरमाए तो कुरान पाक में या अय्युहन्नास कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफाउल लिमा फिस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन ओ जमीन ते रहन वारा इंसान हो बनी नो इंसान हो अल्लाह कुरान में फरमातो तव्हां जे भलो में भलो वाना आयो आत्मा जो कुरान थव दिल जे बीमार जे शफा भी कुरान में थव मोमिनन जे हिदायत रहमत भी कुरान थव वातसिमु बिहब्लिल्लाहि जमीअहु वला तफरकू कुरान में जो रसूल सब इन के वठो फरके बादी न कयो तारी फरमातो भी जाते कुरान पाक में हाने बुधो कुरान फरमातो वाला का ज़राना ले जहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा उलाइक कल अनआम बल हुम अज़ल फरमाए मुंहिंजा नबी उम्मत के बुदा अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इंसान मासा घणा जहन्नम लाइ तैयार अब चुप कर रे चलो चुप न कर पड़वे रो चुप कर चुप सब चुप ए भाई तमा कयो त जिन अचन ता चुप करे विया ता मन था पड़ो के करे समझ आयो वलकद ज़राना अल जहन्नम कसीरम मिनल जिन्न वल बुधो नंढा वड्डा अदणो भेनर अमीर गरीब रियाया हुक्मरान तहां भी हलनो आ तहां के भी अल्लाह वड तहां बाईपास न वेंदो वलकद ज़राना अल जहन्नम कसीरम मिनल जिन्न वल इंस पक्की गाला मुझा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंसान मां घणा सा तैयार कयान बाह जे लाइ तब चो माद अल्लाह सा मुसलमान के जहन्नम को बचाओ केड़ा इंसान हुए फमतुल्लहुम कुलूबुन ला यफ़क़हून बिहा वलहुम आयुनुन ला युबसिरून बिहा वलहुम आज़ानुन ला यस्मऊन बिहा टे निशानु तन कुरान मां न वडो मौलवी न मखे वडो आहे कुरान बुधो कुरान संभाबत टे निशानियूं जेके कुरान थो ॿुधाए बाह में वेंदा जेतिरो वाहिद नसीहत करण कुरान ॿुधाइण दिल ते असर ई न थींदो कननि ते भी असर न थींदो अखियुनि ते भी असर न थींदो ओड़े जा कालम यसमाहा कान फी उदुनैहि वक़रा ये वेठा ॼण कननि में सीहो भरियल अथनि ॿुधनि ई नथा अखियुनि में फरमाए थो अखियुनि जे लाइ यरो सबील रुशद ला यत्तखिज़ूहु सबीला वयरो सबील अलग़य्य यत्तखिज़ूहु सबीला अखियूं अथनि पर अखियुनि सां ॾिसी बि असर न थियो खोले ॾेखारियो कुरान असर न थियो सिधो रस्तो छॾे गुमराही ॾे हलिया
दिल ते भी असर न थींदो कुरान जो, अखियुनि ते कननि ते भी असर न थींदो। हे कुरान थो चवे नबी जन ते कुरान जो असर न थियो, इहे जहन्नमी। छो त कुरान असर वारो किताब आहे। न तर्जुमो ॿुधो जिन, न वाइद ॿुधऊं अबा, न दर्स। हेड़े काॾे था वञूं मुस्लमानो असां? गैर मुस्लिम अचण सां चवनि था चुप कयो, क़ुरान थो पढ़े। तस्दीक था कनि, वाह जो क़ुरान आहे, सिधो रस्तो थो रसे, अजीब आहे। ईमान भी आंदाऊं, वरी तौहीद जो ऐलान करे, शिरक खां बरात जो ऐलान करे, वरी ॿियनि खे बि चवनि था तव्हां बि अचो कलमो पढ़ो। असां ते असर ई न आहे। ये जहन्नम में कुरान फरमातो जन ते असर न थियो कुरान जो। उलाइका कल्लाना, कुरान फरमातो जा नबी ये जानवर जहिड़ा थे। आए नबी सल्लल्लाहु ये जानवर जहिड़ा थी। जानवर के अबा जानवर जहिड़ो इंसान खे थो नज़र। ओॾे पाण फरमातो वलक़द करमना बनी आदम, पक्की ॻाल्हि आहे मां आदम औलाद ऐं औलाद आदम खे इज़त ॾिनी आहे। वरी वमथो वतीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। रब कसम थो खणे कुरान पाक में, इंजील जो कसम, ज़ैतून तूर सीना जो कसम, अमन वाले शहर मक्के पाक जो कसम आहे। फरमातो पक्की ॻाल्हि आहे मां इंसान खे सभ खां वधीक सुहिणो ठाहियो। हुस्न भी इंसान के मिलो, इज्जत भी इंसान के मिली। वरी वबतु कुलना इन्नी जाइलुन फिल अर्ज़ खलीफा। हां मलाइकन के रब चयो मां खलीफो पैदा थो कयां, पंहिंजो खलीफो यानी आदम अलैहिस्सलाम। मलाइक चवनि था कालू वतजलु फीहा मन युफ़सिदु फीहा वयस्फिकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। मलाइक चवंदा न पैदा कजां साईं, हे फसादी थींदा, हे खूना रज़ी कंदा, रत वहाईंदा, धेड़ा कंदा, अल्लाह हिन खे पैदा न कर। हिकिड़ी ॻाल्हि एतिराज़ कयो इंसान ते। ॿी ॻाल्हि जो अलाए पाण चवनि था नानो नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक, तुंहिंजी पकाई हमद तस्बीह असां कंदासीं, मां इंसान खे पैदा न कर। जागो था कायूं बि आहिनि पर ख़ासि ॻाल्हि हिकिड़ी अचां, जे इंसान के पैदा मां न कयां, मुंहिंजा नाला आहिनि 99। जागो था उन में हिकिड़ो नालो आहे सिफ़ाती गफ़ार माना बख़्शनहार। इंसान के जो पैदा न कयां त मलाइक गुनाह कंदो ई कोन, मां कंहिंखे बख़्शे। जागो था मलाइक गुनाह न कंदा आहिनि। गुनाह उहो कंदो आहे जेको खाए पी, उहो बि इंसान या जिन। पोइ अल्लाह फरमायो हिन खे जो पैदा न कयां त पोइ तव्हां त मलाइक गुनाह न कंदो, मुंहिंजो गफ़ार नालो आहे, पोइ मां कंहिंखे बख़्शे। सभई वली न थींदा, भला बि हूंदा, गुनाहगार बि हूंदा, पोइ त मां बख़्शींदोमान गुनाहगारनि खे, त मुंहिंजो गफ़ार नालो ज़ाहिर थींदो। इज़त भी इंसान के, खलीफो भी इंसान, हुस्न भी इंसान के। अल्लाह जो खलीफो जिब्राइल न थियो, न समझई ॻाल्हि। जिब्राइल कुरान पाक वारी अमानत अल्लाह ताला खां खड़ी नबी पाक साथम ते अची लहे थो, उहो खलीफो न थियो, खलीफो इंसान थियो। पर हिन जा पेर निकिरी विया, इंसान असां पंहिंजो कमु लाहे छॾियो। हाणे जानवर खां बि परे थी, जानवर जहिड़ा आहिनि असर नथो थिए। जानवर इहा आवाज़ ॿुधंदा हूंदा पर इहो न संभल पवंदा त मोला छा चयो, न आवाज़ ॿुधंदा। अल्लाह फरमाए थो हुन ते बि असर न थियो, जानवर ते जंहिं माण्हू ते बि क़ुरान जो असर न थियो। मुस्लमानो अल्लाह फरमाए थो इहे जहन्नम ॿुधी कुझु खणी वञो। अॻिते फरमाए बल हुम अज़ल, कयूं छा माण्हू को तमाशो ठाहियो आवाज़ खे, कसम आहे ख़ुदा जे होरिया होरिया असां आवाज़ कयूं त जड़ छा असां अॼु मज़ो न कयूं। तव्हांखे पिड़ी हुजे किथे काहे विकाम हले न, अॼु मज़ो न। चंडा माण्हू बेवकूफ़ ॿुध त चवां छा थो,
ओलमा छा छा चवन अज मज़ो न कई हिन के रड़ी बड़ी हुई है अरे समझो तू छा छा ओलमा जी गाल ॿुधो पर जे तेजी न ॻाल्हाए पर अज मां फिट आयो मां ग़लति थो चवां छाणा छो ये ॻाल्हियूं न कयो दसियां असल ॻाल्हि ॻाल्हि दसियां बस समझो को न समझो तव्हांजी मर्ज़ी मां दुआ करणा आहियां अल्लाह मूंखे तव्हांखे सम्झ ॾे अल्लाह फरमाए थो मां सां मिलावट न कयो अल्लाह फरमाए थो मां सां मिलावट न कयो शादी भञो गुज़ार तव्हां अल्लाह तव्हां को सौदो वठंदो या जिन्स वठंदो छा मिलावट छा आहे माना जेको कम कयो मुंहिंजे लाइ कयो ॿिए जे लाइ न मां सां मिलावट न कयो कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन आए मुंहिंजा पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत के बुधाए सां छा बचान चवन लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना तव्हां जॾहिं सोनो नमूनो रसूल वटा हला तो रसूल जी लाइन ते पाण पाण तलौ कान मुसाहियन मा वसे हो इल्लत बाई औ कमा कान फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा नबी भी मुंहिंजे ज़माने में ज़िंदा हुजे हा त मुंहिंजे ताबेदारी खां सवा मूसा नबी भी कामयाब न थिया हालांकि वो शान वारो नबी आहे अचे तो मूसा अलैहिस्सलाम हथ में लठ था काके मूसा अलैहिस्सलाम लठ हथ में था केॾो अल्लाह जो मूसा अलैहिस्सलाम सां प्यार कुरान चए थो मूसा अलैहिस्सलाम लठ हथ में था अचे थो रब चए थो तिलक बि यमीन या मूसा तिलक बि यमीन या मूसा अल्लाह फरमाए मूसा हथ में छा अथई भला अल्लाह ॾिसे कोन पियो अल्लाह बि नथा अबा न छॾ फोटो खे बाबा तूं कहिड़ी ज़रूरत आहे फोटो जी मां ॾिस कावड़ जी मां पोइ मरे थो मां तबियत मुंहिंजी ख़राबु आहे लानत कयो इन फोटो ते छो था कढो फोटो थन तंग पोइ वरी तो बोली गायूं थो ॾे भाड़ियो कमीरा भंदो आहियो मोबाइल मां शादी आहे गैरत अरे ॻाल्हाए सुनो थो मज़ा शादी आहे ॿुधो न मोबाइल ॻाल्हाए पोइ वरी चवंदा त मूंखे बोली बेइज़्ज़तो कयो गैरत न करे